कुबो सईद खान इस्लामाबाद में अल्लामा मसूद रहमान उस्मानी जे क़त्ल ख़िलाफ़ अहले सुन्नत वल जमात जे कारकुन जो मौलाना गुलाम हुसैन अबड़ो हाफ़िज़ सनाउल्लाह हैदरी जी अगवाणी में हथन में बैनर खड़ी सिद्दीक अकबर चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो। उन मौके ते मौलाना गुलाम हुसैन अबड़ो, हाफ़िज़ शुएब मक्सी, मौलाना शाहिद हुसैन सिद्दीकी, असगर कंबो ऐं ॿियनि मीडिया सां अॻियां दाहींदे चयो त इस्लामाबाद जी सरज़मीन ते आलम दीन अल्लामा मसूद रहमान के बेगुनाह शहीद करे वॾो ज़ुल्म कयो आहे, जंहिंजी जेतिरी बि मज़म्मत कजे घटि आहे। हुननि वधीक चयो त अल्लामा मसूद रहमान जो क़त्ल हिकु खुलियल दहशतगर्दी आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त इस्लामाबाद में क़त्ल थी वियल अल्लामा मसूद रहमान जा कातिलनि खे फिलफोर गिरफ़्तार करे फांसी ते लटकायो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वसी कयो वेंदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची